खैरपुर भरसा गोठ वडा सिमंग में अफसोसनाक वाक़ियो। घर अंदर संदूक मां 3 मासूम ॿारनि जा लाश पोरियत शाहनवाज शेख जे घर मां 4 वरियनि जी महनाज़, 5 वरियनि जे मदद अली ऐं 10 वरियनि जे आरिफ अली शेख जा लाश मिलिया। घर धणियुनि मूजिब ॿार काल्ह खां गुम हुआ। पुलिस खे इतला न हो। अॼु घर में पियल वॾी संदूक मां ॿारनि जा लाश हथ आया आहिनि। फोती ॿारनि में भाउ ऐं भेण बि शामिल। वाक़े बाद घर में कोहराम, ॻोठ में ॾुख ऐं सोग जी लहर छाइजी वई। इस्लामाबाद हाई कोर्ट के 6 जजिस के खत बाबत ओपन कोर्ट जांच लाइ सुप्रीम कोर्ट में दरख्वास्त दाख़िल। मियां दाऊद एडवोकेट दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त ख़त में संगीन नौयत जा इल्ज़ाम आहिनि। जजिस जो तय थियल कदम लॻी रहियो आहे। ख़त ज़रिए अदलिया जी आज़ादी ऐं अवाम जे एतमाद खे कमज़ोर करण जी कोशिश कई वई। सुप्रीम कोर्ट बाइख्तियार कमीशन जोड़े मामले जी इंक्वायरी कराए। 6 जजिस सुप्रीम कोर्ट जुडिशल काउंसिल खे ख़त लिखी इदारनि जी मुदाख़लत जो इल्ज़ाम मढ़ियो हो। पीटीआई 6 जजिस जे ख़त जी सुप्रीम कोर्ट खां जांच कराइण जो मुतालबो करे छॾियो। पीटीआई अखबार बैरिस्टर गोहर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हू अदलिया में मुदाख़लत जी मज़म्मत कनि था। हू 2 सालनि खां अदलिया में मुदाख़लत जो चवनि पिया। जज साहिबान खे बेरब क़ीमत ॾिनी। इस्लामाबाद हाई कोर्ट ऐं जुडिशरी में मुदाख़लत थी आहे। हर हिकु जज खे प्रेशर में आंदो वियो आहे। मुल्क में क़ानून जी हुक्मरानीअ ते को बि अमल न थी रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ सिक्योरिटी बाबत आला सतही इजलास। सजन मूजिब इजलास में आर्मी चीफ जनरल सईद आसिफ मुनीर समेत सिक्योरिटी एजेंसीज़ जा सरबराह शरीक। वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं चइनी सूबनि जे आईजीज़ जी शिरकत। इजलास में पाकिस्तान में कम कंदड़ चीनी शहरनि जी सिक्योरिटी बाबत इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो पियो। जमियत उलमा इस्लाम ज़िमनी चूंडनि जे बाइकाट जो ऐलान करे छॾियो। मौलाना फज़लुर रहमान चयो त जेयूआई नंढी चूंड जो बाइकाट जो ऐलान करे थो। संदन को बि उम्मीदवार नंढी चूंडनि में हिसो न वठंदो। हू 25 अप्रैल खां बलूचिस्तान मां तहरीक जी शुरूआत कंदा। बगल में घरू अणबता नौजवान भेण के कत्ल करण बाद पाण बि आपघात करे छॾियो। सालियापुर पाड़े में अलहमदुलिल्लाह चांडियो पिस्टल जा फायर करे भेण बिस्मिल्लाह चांडियो के कत्ल करे छॾियो। भेण के कत्ल करण बाद जवाबदार पाण के गोली हणी ख़ुदकुशी करे छॾी। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची भाउ भेण जा लाश खणण अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। लखी गुलाम शाह वेझो शरई बिडाणी तकरार तां नौजवान क़त्ल। ॻोठ वॾो बिडाणी में 25 वरियनि जो महरला बिडाणी असर वियल निमाज़ पढ़ी निकितो त हथियाबंदनि फायरिंग करे खेसि क़त्ल करे छॾियो। वाक़े बाद हथियाबंद फायरिंग कंदा फरार। टंडू गुलाम हैदर भरसां 6 ॿारनि जे पीउ कुर्बत ऐं बीमारी खां तंग अची आपघात करे छॾियो। ॻोठ लंगी तिरो कोली में घनियूं कोली फाहू खाई ख़ुदकुशी करे छॾी। वारसनि मूजिब गुर्बत ऐं बीमारी सबबि परेशान हो। शादी लाश भरसां ॻोठ जंजुवा फॉर्म ते 7 ॿारनि जे माउ आपघात करे छॾियो। 40 वरियनि जी हाजानी ज़ाल चनेसर पाड़ो घर अंदर फाहू खाई अंतांदो। वारसनि मूजिब ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हुजण सबबि औरत आपघात कयो।
कंधकोट भरिसां गोला बिरादरी जे ॿिनि मुल्कनि जी बाज़ियाबी लाइ इंडस हाईवे ते धरणो। कशमोर इंडस हाईवे जे बाईपास गोला मोड़ वटि गोला बिरादरी जो माण्हू दुर मोहम्मद गोलो गुल मोहम्मद गोलो अली बहार सेहरियाणी शमन अली ज़ीशान सेहरियाणी समेत ॿिया मुफ़ी बाज़ियाब न थियण ते धरणो हई रहिया। धरणे सबबि सिंध पंजाब बलूचिस्तान खां ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं बीठी वयूं।